सतनाम श्री वाहिगुरु। मन सुरत होए मन बुद्ध, मन सगल पवन की शुद्ध। मन मोह चोटा न खाए, मन जम के साथ न जाए। ऐसा नाम निरंजन होए, जेको मन जाने मन कोए। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। साहिब श्री गुरु नानक सच्चे पातशाह जी जपजी साहिब जी बाणी में हिन पौड़िन में 12 खां वठी 15 पौड़िन ताईं हिकु मुख वीचार ॾिनो आहे। उहो वीचार आहे, उहो नाम निरंजन आहे। निरंजन यानी माया खां परे आहे। निरंजन जिनते कोई दाग नाहे। सतगुरु सच्चे पातशाह गुरु अमरदास जी महाराज माया के बारे में बुधायो। यह माया जित हर विसरे, मोह उपजे पाओ दूजा लाए। सतगुरन जी फरमान कयो तो जैसा परमात्मा विसरी वने अंदर में भाव दूजा बियो भाव पैदा थी वने। वो बियो भाव केड़ो आ? ही मां आया, ही मुंहिंजो आ, इहो ई बियो भाव आ। जॾहिं मां ऐं मुंहिंजे जी भावना अंदर में पैदा थी वेंदी आहे तॾहिं ई माया जी खिच थींदी आहे। पर जॾहिं चवंदा आहियूं तन मन तेरा तन भी तेरा, तू ठाकुर स्वामी प्रभु मेरा। हे मालिक तू ही आ, तू ही आ, ये सजो पसारो तुंहिंजो ही आ। तो सच्चे पातशाह जी ते फरमान कयो आहे, उहो नाम माया जे प्रभाव खां परे आहे, उहो निरंजन आहे। पर जेकॾहिं इहा ॻाल्हि को पंहिंजे मन जे अंदरि मञी वठे ऐं ॼाणे वठे थो, मतिलबु इन हक़ीक़त खे उहो सही माना में सम्झी वठे थो। हिते सतगुरनि जी इहा ॻाल्हि वीचारण जी हिकिड़ी ज़रूरत आहे त केवल पढ़ण सां या अर्थ सम्झण सां असांखे इहा ॻाल्हि ख़बर न पवंदी। पर इन्ही वचननि जो जंहिं अभ्यास कयो आहे, अमृत वेला सच नाओ वॾियाई वीचार, जंहिं कमाई कई उनखे सही माना में इहा ॼाण पैदा थी वेंदी आहे। जीअं गुरु महाराज असांखे ॿुधायो ऐं असां मञियो, ईअं न आहे। असां सम्झी वरितो, ईअं न आहे। इहो मञणु ईअं न आहे। इहो मञणु इहो आहे जॾहिं असांजे मन जो हिसो बणिजी वञे, असांखे पूरी तरह सम्झ अची वञे। जेको गुरु चवे थो असांजो मन उन हिसाब सां मञी वञे, मुंहिंजे अंदर में उहा प्रीत पैदा थी वञे, गुरु जे वचननि जी प्रीत पैदा थी वञे, लगाव पैदा थी वञे। इहो मञणु ईअं ई आहे। इहो मञणु ईअं आहे जेकॾहिं कोई असांखे चवे ही मिठाई मिठी आहे त असां वीचारणु शुरू थी वञूं कीअं मिठी आहे। असां पुछणु शुरू थी वञूं त छा हिन में खंडु आहे? उहो चवंदो हा खंडु आहे। पोइ असां अंदाज़ो लॻाइणु शुरू थी वञूं, हा खंडु आहे त मिठी हूंदी। हिकिड़ो त इहो तरीक़ो आहे। वीचारणु शुरू थी वञूं या अंदाज़ो लगाइण शुरू थी वञूं। ना इहो वीचारण सां ख़बर पवंदी, ना इहो अंदाज़ो लगाइण सां ख़बर पवंदी। जंहिं मिठाई खाधी उनखे ई ख़बर आहे मिठी आहे या न आहे।
जेसिताईं उहा मिठाई खाईंदासीं न असांखे ख़बर न पवंदी। त गुरू जे वचननि जो अभ्यास न कंदासीं, उन्हनि जी कमाई न कंदासीं। जेको मन ॼाणे मन कोय, जेको मने जेको ॼाणे पंहिंजे मन जे अंदरि, उनखे ई ख़बर पवे थी ऐसा नाम निरंजन होय, इहो निरंजन आहे, इहो निरंजन आहे। मुंहिंजे ॿुधाइण सां सम्झ न ईंदी जेको इन ॻाल्हि खे मन जो हिसो बणाए छॾे। तो गुरु महाराज जी न चवनि था विश्वास रखो, विश्वास रखो तो मरण खां पोइ स्वर्ग आहे, जन्नत आहे, मुक्ति आहे। न, हिते तो जीवन जे अंदर ही इन अवस्था के समझणो आहे, उन नाम के प्राप्त करणो आहे जेको माया जे प्रभाव खां परे आहे। उनजे हासिल करण सां ई असीं माया जे प्रभाव खां परे थी वञूं था ऐं मने जी अवस्था के पाए वठूं था। मने उहो आहे जंहिंजी अवस्था के बयान भी नथो करे सघिजे। मने की गत कही न जाए, गत कही न। ही गत लफ़्ज़ सियारी सां आहे, जंहिंजो जेको गति मां निकितल आहे। गति अक्सर असां हिंदी में चवंदा आहियूं न, गति गति। इन गति तव्हां लफ़्ज़ ॿुधो हूंदो, इन लफ़्ज़नि जी लफ़्ज़ी माना आहे गति, रफ़्तार, अवस्था। पर गत ते जेकी सियारी लॻल आहे, इहा हिंदी लफ़्ज़ गति जी ॿियारी मां आई आहे। इहा हिंदी लफ़्ज़ गति जी ॿियारी, हिंदी लफ़्ज़ में गति में ॿियारी हुई ऐं जॾहिं गुरुमुखी में आई त सियारी लॻी वई। जीअं भक्ति मां भगत थी वियो। पर जॾहिं सतगुरु चयो कागद कलम न लिखण हार, हाणे हिते कागद ते जेकी सियारी आहे ज़ाहिर करे थी कागज़ ते, कागज़ उते, याने संबंध जोड़ण जो कमु करे थी। त सियारी जा ॿ मक़सद आहिनि जेका व्याकरण में असांखे सम्झ ईंदा। हाणे मुंहिंजे पातशाह मनण सां छा कुझु प्राप्त थिए थो हिन पौड़ी में ॿुधाइनि था। 13वीं पौड़ी में मनण सां, मनाए, हिते सतगुरु जी दिलावा लॻाई आहे, मनाए, मनण सां। पहिरें लावा सां मने, मनण वारो, हाणे दिलावा सां मनण सां छा थिए थो। सतगुरुनि ॿुधायो मनाए सुरत होवे मन बुध, सुरत होवे मन बुध। मन ते भी सियारी लॻल आहे, मन जे अंदरि बुध यानी जागृति पैदा थी वञे थी। सुरत होवे यानी सुरत ऊंची थी वञे थी। तो जंहिं मनी वरितो उनजी सुरत ऊंची थी वई ऐं मन जे अंदरि जागृता पैदा थी वई। मन उनजो जागी वियो, उनजी सुरत ऊंची थी वई ऐं मन उनजो जागी वियो, अंदरि में जागृता पैदा थी वई। मन सगल पवण की सुध, ऐं मनण सां ई इहा ख़बर पइजी वेंदी जेको कुझु मुंहिंजे अंदरि में आहे उहो सर्वव्यापक नाम सगलनि हर जॻह ते आहे, हर भवन में आहे। सगल पवन की सुध, कायनात पूरी में उहो वसे थो, सर्वव्यापक आहे। मन मोह चोटा ना खाए ऐं मनण सां ई ख़बर पवे थी। मनण सां ई, मनण जी अवस्था खे प्राप्त करण सां ई इंसान विकारनि जा धक नथो खाए, बुराइनि जा धक नथो खाए। अंदर में जेके दुख आहिनि, जेके मार ॾींदा रहंदा आहिनि, ही संसारी दुखनि जी चोटां असांजे अंदर खे न लॻंदियूं आहिनि, असांजे मुंहं खे नथी लॻे। मोह चोटा न खाए जो मतिलबु इहो ई आहे। असांखे जेका धक लॻनि था दुखनि जा, उहा धक असांखे न लॻंदा कॾहिं बि, छो जे अंदरि में चानण थी वेंदो, ज्ञान जो प्रकाश थी वेंदो। मन जम के साथ न जाए, मनण साईं जम जी मार न लॻंदी, याने वरी जनम मरण न थींदो। जम के साथ न जाए, जम करे न वेंदो इंसान, वरी जनम न थींदो। त आख़िर में उहो मुख वीचार सतगुरुनि दोबारा ॿुधायो आहे
ऐसा नाम निरंजन होए, जेको मन जाने मन कोए। जेको मनी वठे थो, पंहिंजे मन जे अंदर ॼाणे वठे थो। तो सतगुरु महर करनि, बख़्शिश करनि, इन पौड़ियुनि जो वीचार असांजे मन जो हिसो बणिजी वञे, असांजे अंदर में वसी वञे। तो जो सतगुरनि ॿुधायो, गाओ सुनिए मन रखिए भाव, तीरथ तप दया दत दान, जेको पावे तिल का मान। सुनिया मनिया, सुनिया मनिया, मन कीता पाओ, अंतरगत तीरथ मनाओ। जॾहिं गुरु जी ॻाल्हि ॿुधी वरिती पर गॾोगॾु मनी वरिती, मन जो हिसो बणिजी वई, मन जे अंदर में भावना बणिजी वई गुरु जे वचननि जी, इहो ई असांजो सभु खां वॾो तीरथ आहे। इन सां ई अंदर जी शुद्धि थिए थी, अंतश्करण जी शुद्धि थिए थी। भुल चुक जी माफ़ी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।